डिस्ट्रिक्ट काउंसिल जो उम्मीदवार यासिर आफ्ताब बचानी साहब, असांजो अबूनो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर गुलाम मोहम्मद बागी साहब, अब्दुल रहमान दाऊदानी साहब, असांजो वाइस चेयरमैन सदाम आरिसर साहब, वाजिद गुणेजो साहब, इसाक कुमार साहब, हुसैन बख्श खलीली साहब, हाफिज मोहदार साहब, असलम कुमार साहब, ऐं ॿिया जेके बि हिन ॻोठ जा जाला वर्कर मौजूदीन, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, जेको इन बरसात के मौसम में जेका असां नंढड़ी हिकिड़ी कार्नर गॾिजाणी रखी सी, जेको तव्हां हिते इस्तक़बाल कयो इन बरसात जी मौसम में, इहो इंशाअल्लाह ताला सालन ताईं यादि रखियो वेंदो। ये तव्हांजूं मोहबतूं आहिनि जो हिकिड़े नंढड़े सॾ ते एतिरा माण्हू गॾु थो वञो। असांजे जेके राजू नीता वारा आहिनि, इन्हनि वटि गाॾियूं त जाम आहिनि पर माण्हू कोन अथनि। अल्हम्दुलिल्लाह असां वटि माण्हू जाम आहिनि पर गाॾियूं घटि थो वञनि, माण्हू असां वटि जाम आहिनि। तव्हां असांखे गुज़ारिश कंदसि त हाणे जेका ट्यूज़डे जेके असांजूं रैलियूं थियनि उन में वधि गाॾियूं बि अचनि त असां इन्हनि जूं जेके ख़ाली गाॾियूं आहिनि उहे त कंहिंखां बि लिकल न आहिनि, जेके पहिरीं जून खां पूरी यूनियन खां सॼियूं में ख़ाली दौरा कंदियूं घुमनि इंशाअल्लाह। इलेक्शन का भजन था चाहिए, पेरे डी का इलेक्शन का भजन था चाहिए, चाहे वो आरओ ऑफिस हुजे, डिस्ट्रिक्ट कोर्ट हुजे, हाणे सुभाणे वरी एक दफ़े ॿीहर वञनि पिया हाई कोर्ट में। इंशाअल्लाह ताला हाई कोर्ट में बि हिननि खे कामयाबी न मिलंदी, छाजे करे जो हिननि खे ख़बर आहे त असां सां माण्हू ई गॾु न आहिनि। तव्हां हिननि जा प्रोग्राम ॾिसो, तव्हां जेके सोशल मीडिया ते दोस्त आहिनि हिन जा प्रोग्राम ॾिसो, तस्वीरूं तव्हां वॾियूं करे ॾिसो, इहे हर प्रोग्राम में पंहिंजे पाण में बीठा आहिनि। 15-20 माण्हू इहे जेके वधियल भाती घर जा इहे हिननि सां गॾु आहिनि, को बि अवामी माण्हू हिननि सां गॾु न आहे। अॻो तव्हां ॾिठो हूंदो अंग्रेज जो हिकिड़ो कानून आहे जेको 1947 खां पहिरीं अंग्रेज हिकिड़ो कानून ठाहियो त बाबा जेका बि मुलाज़िमत हूंदी उहा 60 सालनि ताईं हूंदी। 60 सालनि वारे खां पोइ हुनखे रिटायर कयो वेंदो। ही जेके आहिनि अंग्रेज चयो कोन हो जो हिन ऐलान कयो, हिननि सां जेके बि इहे माण्हू आहिनि इहे रिटायर माण्हू आहिनि, भाती आहिनि। हिननि जे पोयां के बि माण्हू कोन्हे, ही प्रोपोगेंडा कनि था ऐं हिन जा मुंहुं ॾिसो, हर तस्वीर में हिननि जा मुंहुं लथल आहिनि। पोइ जेको हुन जो फोटो कढे थो उहो हिननि खे चए थो अदा थोरो खिलो त सही। जी इंशाअल्लाह ताला इलेक्शन जा ॾियारा हाणे वेझा आहिनि। असां सां गॾु अवाम आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, असां वटि ग़रीब अवाम आहे, ग़रीब जी ताक़त आहे। हाणे हिननि वरी हिकिड़ो नओं सोचो सॼो आहे त असां वोट असां ख़रीद कंदासूं, फ़ी माण्हू खे 3000 रुपया ॾेई वोट ख़रीद कंदासूं इंशाअल्लाह ताला। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर यूनियन काउंसिल की तरक़ी जी गलियूं अवाम पंहिंजा ज़मीर हिन विकिणंदी, ठप्पा जेके आहिनि से तीर ते हणंदी, कई ठप्पा तीर ते हूंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पूरो पैनल कामयाब थींदो। सुजुकी ते इमदाद साहब हींअर तकरीर हिकिड़ी कई, उन इमदाद साहब उन तकरीर में बि चयो, उन जो इहो हवालो ॾींदसि त इहो जेको सुजुकी जो निशान आहे इहो निभागो निशान आहे। एमपी साहब चए थो त इहो निशान निभागो आहे, असांजा वर्कर चवनि था इहो निशान निभागो आहे त इंशाअल्लाह ताला तीर जा वसकारा थींदा 24 जुलाई ते। इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाब थींदी, तव्हां कामयाब थींदो, देश सुधारी कामयाब थींदी, बेजारकी कामयाब थींदी, हिननि जी ज़मानत थींदी। बाक़ी जेके असांजो जेको सरवान आहे वॾो कैलकुलेटेड माण्हू आहे, कारोबारी माण्हू आहे, पर सियासत में हुनजी कैलकुलेशन फेल थी वई आहे। उन इहे जेके वधियल भाती ऐं मुद्दे ख़ारिज माण्हू खयां आहिनि, इन्हनि जी 25 जुलाई ते जेॾी महिल रिज़ल्ट ईंदी इहे तव्हांखे संदलनि ते वाथ न ईंदा इंशाअल्लाह ताला।
तो बाबा तनकीद न करियो अदा तनकीद छो न करियूं तमाम से तनकीद करियो था असा बर्दाश्त करूं था आऊं बेनन के चमदस दरिया जेतिरो दिल रखन जेतरी खपे तनकीद कन पर असा जी तनकीद को बर्दाश्त कन बाकी ये जेके नाकस मटेरियल इस्तेमाल कन था ठीका खणन था ऐं पोइ चवन था छा छा था चवन जागा जी छा आहियूं दरवे सिफत माण्हू आहियूं अदा दरवे सिफत माण्हू ठीका कोन था कनि इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसो पिया तव्हां नंढड़ी हिकिड़ी शॉर्ट फॉल ते एतिरा माण्हू गॾु थिया आहिनि अञा असां जूं अॾड़ियूं भेणूं जेके घरनि में आहिनि जेके 24 जुलाई ते निकिरंदियूं रुगो तीर जा वस्कारा हूंदा चाहे उहा पोलिंग स्टेशन छतर आरीसर हुजे खान मोहम्मद बोलदार हुजे मौलवी मोहम्मद उमर दाऊदानी की पोलिंग स्टेशन हुजे या कोड़ो दाइदाणो हुजे इंशाअल्लाह ताला 25 जुलाई ते तव्हां जी ताकत सां यूनियन काउंसिल जे मौजूदगीन जी ताकत सां असांजी भेनरनि असांजी माइरनि जी ताकत सां सफा रहंदा असांजो निशान बाक़ी रही ॻाल्हि सुजुकी इहा इंशाअल्लाह ताला इहा जेका आहे जेका बरसात जो जेको माहौल आहे इन में या गपन चिकन में 23 तारीख़ ते फांसी पवंदी बाक़ी हुननि खे ॿुधाईंदो हलां त ही जेके दोस्त आहिनि इहे असां सां गॾु आहिनि अञा असां जूं 3-4 गॾिजाणियूं आहिनि जेॾीमहिल जो उहे इहे ॾिसंदा त हिननि जा हाव फाटी पवंदा ऐं ॿिया इलाही दोस्त आहिनि जेके असां सां राब्ते में आहिनि मुसलसल राब्ते में आहिनि असां सां मीटिंगूं कनि पिया असां सां गॾु आहिनि पर हाल फ़िलहाल उहे सो नथा थियनि इंशाअल्लाह ताला 24 जुलाई जी राति फ़ैसिलो अची वेंदो ऐं हिननि खे लिखण जी जाइ न मिलंदी बाक़ी जो हिननि हींअर नओं ड्रामो कयो आहे धांधली कंदा बाबा धांधली असीं छो कंदासीं असां सां आवाम गॾु आहे धांधली तूं उहो कंदो जंहिंसां आवाम गॾु कोन्हे बाक़ी इंशाअल्लाह ताला असांजा वर्कर असां 4 जायूं बाक़ी जेकॾहिं का बि 24 जुलाई ते गैर अखलाक़ी हिननि हरकत कई त असां हिनखे मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं ऐं